उतार डोड़ाईंदा, पर तव्हां दीन जे कम जे लाइ मुंतखिब थिया आहियो। इहो अल्लाह ताला जो तव्हां ऐं असांजे मथां वॾो इनाम ऐं एहसान आहे। तंहिंजे करे जॾहिं दीन जे लाइ अल्लाह ताला मुंतखिब कयो आहे, हाणे तव्हां ई असांजे मथां हक़ु आहे त पंहिंजे दीनी तइलीम जे अंदरि ख़ूब महिनत कयूं। जेको तइलीम जो पूरो वक़्तु आहे, पूरो वक़्तु तइलीम खे ॾियूं। जॾहिं पूरो वक़्त असां तइलीम खे ॾींदासीं त तइलीम जो असांखे कुझु मिलंदो, ऐं उन्हीअ खां बाद में उस्ताद जी फर्मा बरदारी हुजे, क़ुरान मजीद जो अदब एहतराम हुजे, किताबनि जो अदब एहतराम हुजे, ऐं हर वक़्तु माण्हू कोशिशि करे वुज़ूअ सां हुजे। दर्स निज़ामी हुजे, क़ुरान जी तइलीम हुजे, या उन खां अलावा तइलीम जे वक़्त खां माण्हू फ़ारिग़ आहे तॾहिं वुज़ूअ सां हुजे, ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरे, सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैह मूंखे वज़ीफ़ो न हुयो। उहे फरमाए पुट जॾहिं क़ुरान जी तइलीम शुरू कयो, किताबनि जी तइलीम शुरू कयो, त शुरू करण खां अॻु में इहो 3 दफ़ा पढ़ंदा कयो, सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। तव्हां बि पढ़ो, सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। इहा क़ुरान जी आयत आहे। जॾहिं क़ुरान मजीद शुरू करण खां अॻु में 3 दफ़ा पढ़े, किताब पढ़े थो, हदीस जो किताब आहे, फ़िक़ह जो आहे, अदब जो आहे, 3 दफ़ा इहा आयत पढ़ी पोइ पढ़ंदो, अल्लाह ताला उनजे इल्म जे अंदरि बरकत दाख़िल कंदो। ऐं कोशिशि कयो त गुसायो न। किन किन तालिबनि में गुसाइण जी आदत हूंदी, ईअं ओचितो आया ओचितो ग़ाइब थी विया, ओचितो आया ओचितो ग़ाइब थी विया। जीअं सुलेमान अलैहिस्सलाम हिकु दफ़े फरमायो त माली अला अरल हुद हुद अम कान मिनल ग़ाइबी। छा थियो आहे, मूंखे नथो ॾिसां मां हुद हुद खे, अम कान मिनल ग़ाइबी, ग़ाइबी न खाए। वक़्तु छा न लव अज़िबन्नहु अज़ाबन शदीदन औ लअज़बहन्नहु औ लयातियनी बिसुल्तान मुबीन। जेकर आयो त सख़्तु तकलीफ़ ॾींदोसांसि, या कुही छॾींदोसांसि, या का नई ख़बर आहे। पर असांजा हुद उहे आहिनि जेके नई ख़बर कोन था आणनि, रुॻो गुसाइनि था। कोशिशि कयो त माण्हू गुसाए।